अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाह व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवार। हादी हामी हाशमी सरदारे सरदार। सोए सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार। पहुआ चारई चंगा चौधार। हे कांदा हबीब से नबूवत इनके घर की है, विलायत इनके घर की है। इमामत इनके घर की है, शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ, शफाअत इनके घर की है।
बरोज महशर गुनहगारों को बख्शवाना, ये आदत इनके घर की है। हमदई सलात खां बाद काबिले एहतराम अजोके हिन प्रोग्राम जा मानवारा मेहमान ज़ी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम, मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, जीअं तव्हांखे मालूम आहे रहमानी महले जे पाड़े अदा वडेरे हाजी यासीन जे पाड़े जे जवानन पंहिंजी हिक तंज़ीम जोड़ी आहे। अदा बाबर अली जी सरबराही में, जंहिंमें तक़रीबन 20 मेंबर कम करे रहे, जिन जो मक़सद त अहिड़ा प्रोग्राम कराइण बिलख़ुसूस मुहर्रम शरीफ में, जीअं अॼु शुहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी याद में अॼोको ही प्रोग्राम, अॼोकी ही ख़ैरात तरतीब ॾिनी अथऊं। मज़ीद हिननि आशिक़नि जो चवण आहे त असां पंहिंजनि जवाननि खे दावत ॾियूं था, असांजे तंज़ीम में मज़ीद शामिल थी हिन प्रोग्राम के अगते वधाइण जी कोशिश कनि। दोस्तो, असांजी दुआ है रब करीम जन जवानन ऐं जन बुजुर्गन इन्हनि जवानन जे मथनि ते शफ़क़त जो हथ रखी हिननि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे। ॿिन्ही धुरियुनि जा रब ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए। असां ऐं तव्हांजी हाज़िरी बि शुहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी बारगाह में क़बूल फरमाए। तक़रीब करबला वारे जवाननि जी याद में आ, पर मुख़्तसर ज़िक्र सैयदना अमीरुल मोमिनीन सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो थींदो, जो यकम मुहर्रमुल हराम साईं जी शहादत जी तारीख़ आहे। इन सिलसिले में सिर्फ साईं जो ईमान आणण वारो वाक़ियो, उन खां बाद जो कुछ अल्लाह से मुखां चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। मदीने जे ताजदार बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो, जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेहिजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो, जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन अज़ीम शान प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। चो चो सल्लल्लाहु। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी लाख बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, या अय्युहन नबी
गैब जो ख़बरूं ॾींदड़ मुंहिंजा महबूब हस्बुकल्लाह तोखे तुंहिंजो रब काफ़ी आहे वमन इत्तबअक मिनल मुमिनीन मां रब त अवां खे काफ़ी आहियां पर जेके अवां जे मथां ईमान आणण वारा मोमिन मुस्लमान आहिनि जेके अवां जा पैरोकार ग़ुलाम आहिनि ऐं मुंहिंजा महबूब उहे ग़ुलाम बि अवां खे काफ़ी आहिनि मालूम छो त इहो अक़ीदो इहो नज़रियो ग़लति आहे जेके माण्हू चवनि था त असांजे लाइ सिर्फ़ अल्लाह ई काफ़ी आहे ईअं न आहे अल्लाह सभिनी खे काफ़ी आहे पर ख़ुदा पाक अहिड़ियूं क़ुवतूं पैदा फरमायूं जिन खे पंहिंजी ताक़त अता फरमाए उन्हनि खे बि मुस्लमाननि जे लाइ काफ़ी बणायो जियां रब करीम फरमाए त मुंहिंजा हबीब आऊं बि तव्हांखे काफ़ी आहियां ऐं उन सां गॾु जेके अवां जा ग़ुलाम आहिनि जेके मोमिन आहिनि मुस्लमान आहिनि उहे बि अवां खे काफ़ी आहिनि हाणे इहो हिकु वॾो डिघो मौज़ू आहे ऐं अॻिते हलां वमन इत्तबअक मिनल मुमिनीन अल्लाह से फरमाए तो जेके अवां जा पैरोकार अवां जा ग़ुलाम मुंहिंजा हबीब उहे बि अवां खे काफ़ी आहिनि जीअं आऊं अवां जो मददगार आहियां ईअं अवां जा ग़ुलाम बि अवां जा मददगार आहिनि पोइ जेके मुस्तफ़ा जा मददगार पैरोकार ग़ुलाम उन्हनि में मुंहिंजा प्यारा दोस्तो पहिरियों नंबर हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे ॿिए नंबर ते हज़रत सैयदना अमीरुल मोमिनीन फारूक आज़म जी ज़ात बाबरकात जे मुझे सोने महबूब जो साथ दिनो दीन इस्लाम जो साथ दिनो मुझा प्यारा जेके रब करीम खां मदीने जे ताजदार घुरी वरतो जॾहिं सोने महबूब ऐलान फरमायो या अय्युहन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू ऐ इंसानो रब वहदहू ला शरीका बुतन जी पूजा छॾे ॾियो वणनि खे बाहि खे सिज चंड खे सजदा न कयो अल्लाह वहदहू ला शरीक रब्बा उन्हीं जी दरबार में सजदो कयो झुकी पओ मां अल्लाह जो आखिरी पैगंबर आहियां खुदा जो आखिरी रसूल आया मुझे ईमान आनो मुझे दीन में दाखिल जो तमा तवा के जन्नत जो मालिक बनाए छॾिया मदीने जे साईं जॾहिं इहो ऐलान फरमायो त साईं जे सद ते 39 माण्हुनि ने ईमान आनो 39 मुसलमान थिया जॾहिं 39 मुसलमान थिया अबू जहल खे फिक्र थी पियो अॼु मुसलमाननि जो तादाद 39 आहे सुभाणे इहो तादाद 50 खे पुॼंदो 100 खे पुॼंदो 500 खे पुॼंदो इहो हज़ारनि ताईं हलियो वेंदो पो असां मदीने जे मीर जी ताकत जो मुकाबलो करे कोन सघंदासीं मुंहुं ॾेई कोन सघंदासीं इन्ही जे लाइ हाणे को सदे बाब कजे हाणे को बंदोबस्त कजे पो अबू जहल बाराड़ियुनि जा सरदार वॾेरा हाकिम नवाब घुराया त मां उन्हनि खां सलाह वठां त मदीने जे ताजदार जी हिन वधंदड़ ताकत खे कीअं रोकियो वञे
इन्हीं जेला पाड़े ओड़े जा सरदार नवाब वडेरा हाकिम घुराई वडो इजलास लगो उन्हनि जे साम्हूं अबू जहल इहा तजवीज़ रखी त मूंखे सलाह ॾियो आऊं शहर में मके पाक में रहां थो अवां बाराड़ी में रहो था सुभाणी मता मूंखे मयार ॾियो त जॾहिं शहर में तूं रहंदड़ हुए जॾहिं हीअ तो ताक़त उभरंदे ॾिठी असांखे इतला करी आ असांखे ॿुधाई आ तूं असांजो वॾड़ो हुए असां खां सलाह वठे हा इन जे करे अबू जहल उन्हनि सभिनी खे घुराए पंहिंजी कोठीअ में इहा ॻाल्हि साम्हूं रखी त असांजे मके पाक में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो आहे त मां खुदा जो आखिरी पैगंबर आया खुदा जो आखिरी रसूल आया उन महबूब नए दीन जो ऐलान कयो आ हाने उन्हीं जे सद ते 39 माण्हुनि हामी भरी आ कलमू पढ़ी मुसलमान थियान अॼु 39 सुभाणे 100,000 खे पहुचंदा हाणे अवां खे मूं इन्हीं जे लाइ घुरायो आ त मूंखे सलाह ॾियो त इहा तहरीक कीअं ख़त्म थिए दीन जी इशात कीअं बंद थे इन्हीं कलमे खे कीअं बंद कयो वञे इन्हीं जे लाइ मूं तव्हां खे तकलीफ़ ॾिनी आ अवां खे मूं घुरायो आ हाणे मूंखे सलाह ॾियो त असां छा कयूं जेके सरदार वेठा हाकिम नवाब सलाहकार उन्हनि मज़ा हिकिड़ो उथी बीठो अबू जहल खे चई त हीअं कर मुझी सलाह त रसूले दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुल्क खां ॿाहिरि कढी छॾियो यानी अरब मुल्क मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿाहिरि कढी था छॾियो पोइ असां वटि इहा तहरीक हलंदी कोन असां वटि इहो दीन वधंदो ई कोन पोइ पाकिस्तान ॼाणे हिंदुस्तान ॼाणे बांग्लादेश ॼाणे ॿिया मुल्क ॼाणनि पां महफ़ूज़ थी वेंदासीं पंहिंजो इलाइक़ो महफ़ूज़ थी वेंदो मदीने जे ताजदार खे अरब मुल्क मां ॿाहिरि कढी छॾियो मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं उन सरदार इहा सलाह ॾिनी अबू जहल उथी बीठो अबू जहल चवण लॻो अवां रसूले दो जहां खे शायद कोन ॾिठो आहे मदीने जे मीर जो अहिड़ो अखलाक आहे अहिड़ो उथण बीहण आहे पाड़े वारनि सां अहिड़ो भलो उथण बीहण आहे जो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे जॾहिं सुबुह जो पंहिंजे मकान शरीफ़ खां ॿाहिरि निकिरंदो आहे त असांजा नंढा ॿार घर छॾे मदीने जे मीर जो इस्तक़बाल कंदा आहिनि ऐं मोहम्मद अमीन चई नारा हणंदा आहिनि यानी अबू जहल इकरार कयो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथण विहण वइलकल अला खुलुकिल अज़ीम रब तो फरमाए मुंहिंजा हबीब जेको वॾे में वॾो अखलाक आहे उहो हेठा तूं मुंहिंजो महबूब उन वॾे अखलाक जे मथों आहीं वॾे अखलाक जा मालिक हा उथण विहण अहिड़ो हो पाड़े वारनि सां अहिड़ो भलो हलंदा हा ग़रीबनि सां मुंहिंजा प्यारा अमीरनि सां वॾे नंढे सां ईअं मदीने जा साईं मिलंदा हा ईअं पाड़े में हरंदा हा जो वॾा चवंदा हा त असांखे तो भाए नंढड़ा चवंदा हा त असांखे तो भाए औरतूं चवंदियूं हुयूं त असांखे तो भाए यतीम चवंदा हा असांखे तो भाए छोरा छिना चवंदा हा असांखे तो भाए बेटा साहब तो फरमाए त ॿारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुनो सुर सभिनि चांगे ते चढ़ी करे कंदो वर विलिहन पोइ मथां माज़ूरन हो तो थरी तुम हथड़ा
जहल इकरार कयो तो एड़ो अखलाक आ, एड़ो मिलन झुलन आ, एड़ो उठण विहण आ जो असांजा ॿार मदीने जे मीर खे सलामी ॾींदा आहिनि, सलाम कंदा आहिनि, इस्तक़बाल कंदा आहिनि। आला हज़रत साईं दो फरमाए त तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरी खिलक को हक ने जमील कहा, तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरी खिलक को हक ने जमील कहा। कोई तुझसा हुआ है न होगा शाह, कोई तुझसा हुआ है न होगा शाह। मुझे खालिक के हुस्नो अदा की कसम। ऐ सरदारो हिते पाण वटि आए मके पाक में पोइ बि अखियुनि जे साम्हूं त आहे, ॾिसूं त पिया त केतिरी ताक़त वधी आहे, केतिरा मुस्लमान थिया आहिनि। पर जेकॾहिं हिंद सुत ॾे हलिया त यकीनन लखों करोड़े सोने हबीब जो अखलाक मेल जोल ॾिसी सभु कदमनि में किरी मुस्लमान थी विया। सोना महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हा, कॾहिं मक पंहिंजो शाम ॾे, कॾहिं यमन ॾे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ी दिस ॾे रुख मुबारक फरमाईंदा हा ऐं दुआ बि कंदा हा ऐं मुरकंदा हा। असहाबन सगोरन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यमन ॾे हथ खणूं था, शाम ॾे हथ खणूं था, दुआ घुरो था, उन्हनि जा नाला वठो था, काल सब्ज में अचे थी, पर हिकड़ी एड़ी दिसा एड़ो इलाको आ जंहिंजो नालो भी कोन था वठो, उन जे लाइ दुआ भी घुरंदा आयो, मुरकंदा भी आयो। या कहिड़ी दिसा किताबन लिखियो आ, मालिकल फरमायो हेॾा सिंध जो टुकड़ो आ, उन जे लाइ दुआ थो घुरां जो उन सिंध मंझां मूंखे पंहिंजे आशिकनि जी ख़ुशबू थी अचे। तो दोस्तों जेकॾहिं असां ॾे अचनि हा, ॿिए कंहिं मुल्क में वञनि हा त सभु मुस्तफ़ा जा ग़ुलाम थी वञनि। अबू जहल खे इहा ॻाल्हि सुझी पे, चई न न इहो मशवरो सही न आहे। जेकॾहिं ॿार हलियो अरब कंट्री खां ॿाहिरि निकितो, अॼु 39 सुभाणे करोड़नि जो लश्कर वठी अची बीहंदो, पोइ केरु मुंहुं ॾींदो? इन जे लाइ इहा सलाह क़ाबिले क़बूल न आहे। उहो सरदार वेही रहियो, ॿियो सरदार उथो, उन चयो अबू जहल असांजा वॾा सरदार मुंहिंजी सलाह मञो, मदीने जे मीर खे जेल में बंदि करे छॾियो, कैद में बंदि करे छॾियो, जेल में बंदि हूंदो, ॿिए पासे कोन वेंदो, हिते बि दीन जी इशाअत करे कोन सघंदो, महदूद थी वेंदो, जेल में बंदि हूंदो। अबू जहल चवण लॻो तुंहिंजी सलाह सही आहे, पर जंहिं बि जेल में मोहम्मद मुस्तफ़ा वेंदो, उन सॼे जेल जा कैदी कलमो पढ़ी मुस्लमान थी वेंदा। छो त असां मदीने जे साईं जो अखलाक ॾिठो आहे, उथण विहण ॾिठो आहे, साईं जूं मुर्क असां ॾिठियूं आहिनि। महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे, महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे, हुननि सभिनि जो बोलण हिक पासे, मुंहिंजे बदनीअ जो मुरकण हिक पासे। याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदारी ज़ुलेखा,
हिकड़ी याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलन एक पासे मुझे मदनीअ जो मुरकन एक पासे जेकॾहिं कैद में जेल में बंद कंदासीं त जेके बि कैदी हूंदा उहे सभु कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदा। मशहूर वाक़ियो आहे मदीने जे साईं जो गुलाम इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी अश-शेख हजरत साईं इमाम अहमद सरहंदी फारूकी रहमतुल्लाह अलैह जॾहिं हिंदुस्तान जे बादशाह इमाम रब्बानी साईं के गवालियार जेल में बंद कयो। जियां असांजो पाकिस्तान जो मच्छ जेल खतरनाक आहे इएं हिंदुस्तान जो गवालियार जेल सख्त आहे। उन जेल में जॾहिं इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह खे वक़्त जे बादशाह बंद करायो त 15-20 ॾींहं गुज़रिया आहिनि। बादशाह जेलनि जो दौरो कयो ॾिसां कैदियुनि सां कहिड़ो सलूक आहे कैदी कहिड़े हाल में जेलनि जो हाल छा आहे। घुमंदो घुमंदो जॾहिं गवालियार जेल जे दरवाज़े ते अची बीठो आज़ान जो टाइम हो नमाज जो वक्त हो आज़ान अची रही अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आज़ान बादशाह ॾिठो त कुछ कैदी वज़ू पिया कनि कुछ पटका पिया ॿधनि कुछ नंदन कुछ सुन्नतूं ॾाढ़ियुनि वारा समझाई त मूं हिक मौलवी साहब खे बंद करण जो हुक्म ॾिनो हिन जेलर शायद सारे इलाके जा उलमा खणी बंद कया आहिनि मौलवी बंद कया अंदर ॾिसां थो त लाइन लॻी पई आहे के वज़ू खाने ते के नंदन वेठा कनि के सुन्नतूं पिया पढ़नि के पटका पिया ठाहिनि। मुझा प्यारा वक्त जे बादशाह तारो गए जेल खां पुछो ही छा असां हिकड़ो आलिम बंद करायो तो हेतरा मौलवी बंद कयान ओ जेलर चवण लगो बादशाह हे जेके आलिम ना आहिनि हाफ़िज़ ना आहिनि कारी ना आहिनि हे मुजरमन हे फिलानो चोरा हे फिलानो मुजरमा हे फिलानो डोइया जॾहिं खां इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी हिन गवालियार जेल में आयो आहे ये डोई ये मुजरम सब सूफी फ़कीर नेक बणिजी विया आहिनि। हिननि जी तक़दीरूं हिन हिक जवान फिरे निगाह मर्द मोमिन में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी निगाह मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरें अगर हो के यकीन कामिल तो कट जाती है जंजीरें। तेरे तो बेटा हिसाब फरमायो त चंगन जी सोबत में सुठन सां गॾु सुठन सां या एड़ी सोबत आहे जेकॾहिं 4 ॾोही हूंदा उहे ॾोहनि में जुर्मनि में मशहूर उन सां जेकॾहिं हिकिड़ो शरीफ़ गॾियो ईंदो या गॾु वेहंदो त उन सोबत जो एॾो असर दुनिया सभु उनखे बि चवंदी त हे बि उन्हनि वांगे पर चङनि जी सोबत आहे जो 4 चङनि सां को जुर्मदार परे खां माण्हू सम्झंदो त इहो बि चङो ऐं सोबत जो एॾो असर आहे जो मुंहिंजा प्यारा सोहबत साले तुरा साले कुनद सोहबत ताले तुरा ताले कुनद। अगर
साईं शेख सादी शीरादी रहमतुल्लाह अलैहि सुठन जी सोबत में वेंदे सुठो थींदे चंगी सोबत में वेंदे चंगू थींदे बुरी सोबत में बुरन माण्हुनि सां गॾु उथंदे वेंदे त आख़िर उन सोबत जो तुंहिंजे मथां बि असर थींदो प्यारा मुसलमान भाइरो इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि जी सोबत बेटाई साहब फरमायो वे बनी वटतल कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वारे ब्याल खन पनू सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद जो फरमाए तो वे साण तल जेके वेही था जानन न वेल साण वियल मता वेही वेल वञाए हल साण तल जेके हली था जानन न हल साण वियल मता हली हाल वञाए प्यारा मुसलमान भाइरो इमाम रब्बानी जी सोबत में जेके भी कईदी आ वे सब नेक बंदी आ नमाजी बंदी आ तौबा ताइब थी विया अबू जहल जो मकसद त जेकडी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेल में कैद में बंद कंदासी त जेको जेल जा कैदी हुंदा वे सब मुसलमान थी वेंदा सब मदीने जे मीर जा गुलाम थी वेंदा इया सलाब मुखे समझ में कान थी हाने खामोशी थी वई त दरवाजो ठुकियो दरवाजो खोलियो त हिकिड़ो वॾो उम्र वारो पोढ़ो माण्हू टिघी दाढ़ी वॾो जुब्बो लठ हथ में दर ते बीठो त हिन सभिनी चयो त असां ने कोन सुञाणो कहिड़े इलाके जो सरदार आहे नवाब आहे छा आहे पुछा कयो तूं केरु आहीं चई आऊं नजद जो शेख आहियां नजद जो शेख आहियां हुयो शैतान पर नजदी सूरत इख्तियार करे आयो चवण लॻो अवां सुबुह खां इजलास वेठा कयो को चवे तो जेल में को चवे तो मुल्क खां ॿाहिरि न न न न आऊं तव्हांखे सलाह थो ॾियां तजवीज़ थो ॾियां त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माज़अल्लाह शहीद करे छॾियो ख़त्म करे छॾियो न हूंदो न इहो दीन जो सिलसिलो अॻिते वधंदो न कलम पाक अॻिते हली सघंदो सभिनी चयो त पोढ़ो सही थो चवे इया सलाह सही आहे अबू जहल उन ते बि ॻाल्हायो जे जेल वारी सलाह ते ॻाल्हाई जीअं ॿाहिरि मुल्क जी सलाह ते ॻाल्हाई ईअं उन शैतान जी सलाह ते ॻाल्हाई त ही चवे पोड़ो सही तो त मदीने जे मीर खे माज़अल्लाह ख़त्म करे छॾियो मगर अवां बाराड़ी जा आयो अवां खे ख़बर काने का मूंखे ख़बर आ त मदीने जे मीर जे अंदर केतरी ताकत आ केतरी कुवत जो मालिक आ हदीस पाक में अचे तो त हुजूर अली सलातो वसलाम जे पाक जिस्म में हमा वक्त हर वक्त 4,500 पहलवान जी ताकत रहंदी हुई 4,500 पहलवान जी ताकत रहंदी ऐं अबू जहल खे इहा ख़बर हुई किताबनि में अचे तो हदीस पाक में त अबू जहल हिकु दफ़ो ॿाहिरि निकितो बाराड़ी में हिकिड़े माण्हू पे उठ चाढ़िया पोइ उन जो उठ पसंदि अची वियो उनखे चई त इहो उठ मूंखे ॾे उन ग़रीब चयो त ही मुंहिंजे चड़ीअ जो सफ़र जो सामान खणण जो हिकिड़ो ई उठ आहे ऐं कोन ॾींदुसि अबू जहल चयो न ॾींदे शाम ताईं उठ हूअं बि हलियो ईंदो पर ॿिनि पैसनि खां बि वेंदे सोचई त वाकई सरदार आहे उठ मुंहिंजो काहे वेंदो इन जे करे ॿ पैसा मिलनि त बहितर आहे अबू जहल खे चई त घणा पैसा ॾींदे चई हेतिरा कॾहिं ॾींदे चई सुभाणे अची मुंहिंजे घरां वठी ही बाराड़ी जो अबू जहल मके पाक में रहे पियो
बेजाड़े सुबह जो ही गरीब आयो आ अबू जहल जो दरवाजो ठुकाई अबू जहल दर खोलियो चवण लगो अबू जहल कल तो मुखा उठ वरतो उन जा पैसा मुखे दे अबू जहल चवण लगो केड़ो उठ छाजो उठ छाजा पैसा न उठ तो बासे न पैसा तो बासे हाणे ही वेचारो गरीब आ मक्के पाक में रखे को कोन तो सुनाने हे बाराड़ी जो मानू हो किस्मत में लिखा परदेस वतन को याद क्या करना जहां पे दर्द हाकम हो वहां फरियाद क्या करना के दाने को जाणू सुनाणू को बेन पर में हु सरदार हो भला उन जी दाब कंहिंखे दे मायूस थी ना उम्मीद थी मोटियो अबू जहल जा नौकर बीठा हा उन्हनि खे मुंहिंजा प्यारा रोशो अची लॻो अॼु मज़ो ॾिसूं हिन ग़रीब खे अबू जहल मोटाए छॾियो आहे हिन जो ॿियो सुञाणू कोन्हे पर साम्हूं हरम पाक में मदीने जो मीर नफल पियो पढ़े हिन ग़रीब खे मोकिलियो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दां ॾे इहो जवान तोखे तुंहिंजो हक़ वठी ॾींदो नौकर तोखे वठी ॾींदो हे वञी मदीने जे मीर खे चवंदो जंहिंजो शान आहे व अम्मा साइल फला तनहर ही जवान कई साइल खे खाली न मोटाईंदो आ ना उम्मीद कोन कंदो आ ही बाराड़ी जो माण्हू वञी वेंदो मदीने जो मीर गॾिजी ईंदो अबू जहल वॾियूं ॻाल्हियूं कंदो आ त कॾहिं मुसलमाननि जो नबी मूंखे अकेलो मिले त ख़बर पए अॼु अल्लाह जो हबीब अकेलो ईंदो पोइ अबू जहल जी ख़बर वठूं त केॾी ताक़त रखे थो केतिरी उन में कुवत आ मुंहिंजा प्यारा हिन ग़रीब जे अॻियां आया चवण लॻा तोखे अबू जहल पैसा कोन थो ॾे उठ बि कोन थो ॾे ॾींदो बि कोन हाणे जेकॾहिं तोखे हक़ वठणो आहे साम्हूं हरम पाक में जेको जवान निमाज़ पियो पढ़े नफल पियो पढ़े इन महबूब खे वञी दां ॾे इहो पाणी तोखे अबू जहल खां हक़ वठी ॾींदो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु प्यारा मुसलमान भाइरो ही बाराड़ी जो माण्हू सतायल उन्हनि जे चवण सां सिधो मदीने जे मीर जे पासे में वञी वेठो अल्लाह जे महबूब जने नफल ख़त्म कया साईं ख़बरूं वरतियूं केर मुड़ साईं छाजे लाइ आयो ऐं ख़ैर में आयो आई वो बाराड़ी जो जवान चवण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मूंखे अवां जो ॾस मिलियो आहे हिन शहर में मूंखे कोन थो केरु कोन थो सुञाणे ऐं बाराड़ी जो आहियां कल मुखां अबू जहल उठ वरतो हेतिरा ॾोकर मुक़रर थिया अॼोको पैसनि जो वाइदो हो आऊं आयो आहियां अबू जहल उठ भी कोन थो बासे पैसा बि कोन थो ॾे मूंखे अवां जी ख़बर पई आहे अवां जो ॾस मिलियो आहे अवां जो अहिड़ो सखी दरवाज़ो आहे जो ज़माने में सखी ऐसा नहीं देखा जमाने में सखी ऐसा नहीं देखा ज़िबा पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा अमा जो नालो बुझी आयो सोना मुखे हक मानू चवन था
दुनिया में वंज ढाका नालो क्यों आके रो रहा है, क्यों आके रो रहा है। मोहम्मद के शहर में देखो काबा झुका हुआ है। मोहम्मद के शहर में क्यों आके रो रहा है। सोना मुझी मदद फरमा। अल्लाह जे हबीब फरमायो तो वे ऐं दुआ घुरी वठां तो तोखे अबू जहल खां अॻु वठी ॾे। साईं दुआ घुरी वठ। हाणे उन ग़रीब मिस्कीन सां गॾिजी अबू जहल जे दरवाजे ते आया। साईं दरवाजो ठुकायो। अबू जहल दरवाजो खोलियो। मुझे आका मदनी सरदार जे चेहरे ते नजर पई। वो चेहरो पाक जंहिंजे लाइ भिटाए घोड़ो फरमाए त खणी नेण खुमार मां जाना कयाऊं नज़र सूरज शाखो झकियो घुमाणो कमर तारा कचूं ताए बचा मुझो देखी दे दिल भर पो झको छो न जोहर मुझे जान बजे त जमाल से। सोने महबूब जे चेहरे ते नजर पई ॾकण लॻो। पैर हिलन पिया। उन जा मजदूर नौकर इहो सभु कुझु ॾिसनि पिया। हिकिड़ा पगर लहन पिया, ॿिया चढ़नि पिया। साहबा भरजी पियो। मदीने जे मीर फरमायो अबू जहल हिन ग़रीब खां तो उठ वरतो आया न। चवण लॻो जी हां मूं उठ जो सौदो कयो आहे। पैसा ॾिए थो या न? जी हाज़िर मां पैसा ॾियां थो। घणा पैसा आहिनि? हेतिरा। वञ खणी आ। अबू जहल गोथरी पैसनि जी खणी आयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो मुंहिंजे हबीब फरमायो ग़रीब तुंहिंजो जेको हक़ आहे जेतिरो तो उठ जो नाणो लगायो हो उहे पैसा कढ पंहिंजा पैसा खण। हुन ओतिरा पैसा गणे खया। गोथरी पैसनि वारी मुंहिंजे हबीब अबू जहल खे वापसि कई। फरमायूं ओ ग़रीब तूं पंहिंजो रस्तो वठ, तूं पंहिंजे ॻोठ वञ। मां ॼाणा अबू जहल ॼाणे। ओ ग़रीब ॾोकर वठी ख़ुशि थींदो मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदे ॻोठ ॾे रवानो थियो आहे। चवे पियो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। सॼी जमात पढ़े अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। मदर दरिया मारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा पढ़े। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा पढ़े। सो थोड़ बिछो भागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो। नौकर डोड़ी आया। अबू जहल खे चवण लगा तू जो चवंदो है त अकेलो मुसलमाननि जो पैगंबर नबी मिले त पोइ ख़बर पए अॼु त अकेलो आयो हो तुंहिंजे दरवाज़े ते। तुंहिंजी ताक़त असां ॾिठी। तुंहिंजा पेर ज़मीन ते न थे टिकिया। हिकिड़ा पगर लथा थे ॿिया चढ़िया थे। तुम्हें थरक घणी ही। अबू जहल चवण लॻो इहे ॻाल्हियूं बाद में अॻ में मुबारक ॾियो त मुंहिंजो सिर बतो आहे मुंहिंजी जान बती आहे। हो चवण लॻा मदीने जे मीर जे हथ में तलवार कान ही नेज़ो भालो कोन
हो वो बाठो सोटो कौन हो तू किए तो चवे ते जान बची ती बेवकूफ हो अवाखे खबर ना है जने मुसलमानन जे नबी दरवाजो ठुकायो ऐं ॿाहिरि निकितुसि त मूं ॾिठो सुहिणे महबूब जे भर में वो उठ जेको हुन ॿाराड़ी वारे माण्हू खां मूं वरितो सो अची बीठो आहे हुनजी हेठी ॼाड़ी ज़मीन ते हुई मथी ॼाड़ी आसमान सां हुई चवण लॻो अबू जहल अॼु ज़रा बि बेअदबी कंदे न तूं रहंदे न तुंहिंजो बंगलो रहंदो अबू जहल खे सोने महबूब जी ताकत जी भी खबर है शैतान खे चई त इहो कम कंदो केर हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माज़अल्लाह केर खत्म कंदो शैतान चवण लॻो उमर बिन ख़त्ताब इन्हीं के मुकर कयो जज्बातिया बहादुर दिलेरा थोड़ी लालच ॾियो पैसा ॾोकर ॾियो ज़मीन जी आश कयो ॾोकरनि जी आश कयो कई वॾे उहिदे जी आश कयो तलवार ॾियोसि हिन वक़्तु मुसलमाननि जो तादाद थोड़ो आहे हजरत उमर बिन ख़त्ताब यो कम करे ईंदो मिंटन में फैसला करे ईंदो मुंहिंजा प्यारा सभिनी चयो हो हजरत उमर यो कम करे सघे थो हिननि हजरत उमर खे मुंतखब कयो आहे चूंडियो आहे हुन मदीने जा साईं दुआ पिया घुरनि त मुंहिंजा मौला मुंहिंजे दीन खे हजरत उमर बिन ख़त्ताब सां ताक़त अता फरमा तक़वियत अता फरमा अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब हिन अवां जी दुआ होॾा काफ़रनि भी उमर खे चूंडियो आहे पर अवां जी दुआ मुंहिंजी बारगाह में क़बूल आहे अॼु उमर अवां जे ग़ुलामी में ईंदो कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदो हिननि हज़रत उमर साईं खे घुरायो चयऊं उमर हेतिरा नौकर हेतिरी ज़मीन ही ओतो ॾींदासीं सब सरदार तोखे इनाम ॾींदा अॼु मुसलमाननि जे पैगंबर खे मादल्ला शहीद करे ख़त्म करे दोस्तों बुजुर्गों हज़रत उमर हुननि जे ॻाल्हि में हाँ मिलाए चवण लॻो इहो कम थोरो आहे कम नंढो आहे वॾो मसइलो कोन्हे को हाणे तो मां मदीने जे मीर खे मादल्ला ख़त्म करे अचां तलवार खणी अखियूं ॻाढ़ियूं पाण मुहम्मद मदीने जे साईं जे तलाश में निकितो आहे अचे पियो त रस्ते में हज़रत असलम नाले हिकिड़ो मुंहिंजे हबीब जो ग़ुलाम मिलियो आहे हज़रत असलम पुछो उमर अॼु ख़ैर ताए अखियूं तुंहिंजो ॻाढ़ियूं तलवार लहराईंदो काबल में केॾा वञी रहियो आहीं हज़रत उमर फरमायो असलम मां रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मादल्ला ख़त्म करण जे लाइ वञी रहियो आहियां हज़रत असलम फरमायो ऐ उमर तूं छा सारी दुनिया जी ताक़त मोहम्मद मुस्तफ़ा खे ख़त्म करे नथी सघे छाजे लाइ त फानूस बल्कि जिसकी हिफाजत हवा करे फानूस बल्कि जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसे रोशन खुदा करे बेटा जादू फरमाए त सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु प्यारा मुसलमान भाइयों हजरत असलम फरमायो आए उमर मदीने जे मीर खे छा ख़त्म कंदे पंहिंजे घर जी ख़बर वट तुंहिंजी भेण बि उन महबूब जो कलमो पढ़ियो आहे तुंहिंजे भेण ये भी
उन्हें भी कलमू पढ़ियो वे भी मुसलमान थी चुकान। मुझा प्यारा दोस्तों हज़रत उमर वरी ज्यादा तेज जोश में अची वियो त पेरी पंहिंजे घर जी ख़बर वठां तलवार लड़ाई जो पंहिंजे भेनर जे घर आयो दरवाजो बंद अंदर हज़रत खुब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु संदसो भेनर खे ऐं संदस भेनर जे घर वारे हज़रत सईद खे कुरान पढ़ाए रहा। दरवाजो ठुकाई आवाज आयो केर फरमाई मां उमर। हज़रत खुब्बाब हिक तरफ थियो हज़रत सईद हिक तरफ थियो। भेण उठी कुरान पाक खे हिकड़े पासे रखी दरवाजो खोलियो हज़रत उमर फारूक कावड़ में चवण लगो अदी मूं ॿुधो त तूं भी मुसलमान थी वई तो भी कलमो पढ़ियो भेण चवण लगी हाओ मुंहिंजा भा उमर मां भी मुसलमान थी वई आहियां मूं भी कलमो पढ़ियो तोखे भी दावत तूं भी दिलबर मोहम्मद जो गुलाम थी पो। हज़रत उमर साईं फरमायो मुंहिंजी भेण आऊं तोखे चवां तो इहो रस्तो छॾे वञ इहो कलमो छॾे ॾे। चयादा उमर पाणी हाणे मथे खां मथे कलमो छॾण इहो रस्तो छॾण हाणे असां जे वस में न आऊं कीअं छॾियां सूमरा तन पहाड़न जी पचार जड़ जनी जे जान में लगी ले लोहार मेखू मोहब्बत संदियों हियड़े मजहदार पोहे पखाई पहाड़ मूड ठेके दी हथियार। हज़रत उमर फरमायो हे तलवार फरमाई तलवार खान रिजा जे बाबे जो खून तुझे रगुन में वो खून मुझे रगुन में जे अमर जो तो खीर पीतो मुंह बोने अमर जो खीर पीतो ताल अल्लाह ये सेवा नहीं है बावफाओं का पिया है हमने दूध गैरतमंद माओ का। नबी का हुक्म हो तो हम फांद जाएं समंदर में दुनिया को मैं वो कर डाले नारे अल्लाह अकबर में। हज़रत उमर धक्कन शुरू किया फरमाया उमर तुझे इन धक्कन से मां कलमो न छॾींदुस मां मुस्तफा जो दीन कोन छॾींदुस सोन सवाया सुपरी तोरिया तान तुरन मोहब्बत जन जी मन में चोरिया तान चुरन से सजन की विसरन जन के सांझ मुसाह में। तलवार हेठ रखी अखियन में नीर रखी पिया फरमाइण लगो मुझी भेनर जेको आवां कुरान शरीफ के पढ़ियो इहो मूंखे ॾेखारियो मूंखे ॿुधायो अदा हुस्न करे आ त पोइ असां तोखे कुरान शरीफ ॾेखारियो पाक थी। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी भेण चयो तीअं कयो। हज़रत खुब्बाब भी निकरी आयो हज़रत सईद भी निकरी आयो सूरत ताहा जी हिकड़ी आयत पढ़ियो हज़रत उमर फारूक के कुरान पाक जो एडो असर थियो जो एडो रुनो जो झोली लुड़कन में भरजी पई। फरमायो त देर न कयो मूंखे मदीने जे साईं सां मिलायो हयाती ते भरवसो न आहे। बाबा बुल्ले जादो फरमाए आगे इश्क दोवी बराबर पर इश्क दा सेक वधेरा आगे इश्क दोवी बराबर पर इश्क दा सेक वधेरा आग
साड़े कख काने पर इश्क साड़े तन मेरा और जिन्ना दिलों विच इश्क समाना ये रोना कमे होना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे पान मदीने जे साईं जी दरबार हलिया दरवाज़ो ठुकायो अंदरों आवाज आयो के उमर जेके थोड़ा साहब था हैरान थी विया हज़रत उमर की आयो हज़रत अमीर हमजे तलवार संभाली फरमायो उमर आज खैर में आयो हई सुठी नियत से आयो हई तो सलाम कदासी वरना मुझी तलवार सा तुझो एतरी बूटियूं थींदियूं जो मानू गणे गणे थक दरवाज़ो जो खोलियो फाओ कंध में अगे हुयो सोने महबूब जे सामू अची वेठा अखर में नीर वहन पिया अर्ज कयो चमक तुझे से पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों को ठहराने वाले कलमू पढ़ी मुसलमान मुबारक मिलो टेम नमाज जो चो भांग जो एक असाबी सगोरे भांगरनी पर हल्की आवाज अल्लाह अकबर अल्लाह अल्लाह हज़रत अमीर उमर अर्ज को सुनो छा असां हक़ ते न आहियूं असां जो दीन हक़ ते न आहे मुंहिंजे हबीब फरमायो बिल्कुलु हक़ ते पर थोरा आहियूं आस्ते आस्ते पंहिंजी कुवत खे वधाईंदे ज़ाहिर कंदासीं अर्ज़ कई मुंहिंजा साईं जे असां हक़ ते आहियूं अॼु खां पोइ बांग हल्के आवाज़ में कान ईंदी निमाज़ूं बंदि कमरनि में कोन थींदियूं पाण ॿाहिरि निकिरी जबल अबू कुबैस ते चढ़ी पाण आज़ान ॾिनाई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आज़ान ॾिनाऊं काफ़िर मुझी हैरान थी विया त असां इंतज़ार में आहियूं हज़रत उमर वियो आहे असांजे कम सां हिते कलमू पियो पढ़े भाङो वेठो ॾे ॿार निकिता पाण फरमायूं काफ़िरो ख़बरदार अमीर उमर मुसलमान थी चुको आहे अज खां पोइ जेके पंहिंजूं औरतूं बेवा बनाणियूं पंहिंजा बच्चा यतीम करणा आहिनि पंहिंजा हथ कटणा आहिनि पंहिंजा कंध कटणा आहिनि त इस्लाम जे ख़िलाफ़ निकिरी अचो मां उमर मुसलमान थियो आहियां मूंसां अची मुक़ाबिलो कयो मूंसां अची पंहिंजी कुवत जो मुज़ाहिरो कयो हज़रत अमीर उमर जे अचण सां दीन खे चार चंड लॻी विया हे जेके फौज जो निज़ाम आ पुलिस जो निज़ाम आ चुंगी नाका वगैरह ॿिया खोड़ सारा निज़ाम जेके अॼु दुनिया हलाए पई सभु हज़रत उमर जा ईजाद कयल सभु निज़ाम मुंहिंजे सोने उमर जा पर जिन जवाननि जी यादि में अॼु को प्रोग्राम शहीदनि जे हज़रत अमीर उमर उन्हनि जी ग़ुलामी जो असांखे दर्स ॾिनो उन्हनि जी मोहब्बत जो दर्स ॾिनो मशहूर रिवायत पान मुल्क बादशाह तकरीबन 25 मुरब्बा मेल जमीन जा बादशाह हजरत अमीर उमर संदन पुट हजरत अब्दुल्ला बिन उमर रांद पियो खेॾे हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां बाल लगी बोल अची लॻो हजरत इमाम हुसैन खे इमाम हुसैन साईं हजरत उमर जे पुट खे जो त असांजे ग़ुलाम जा पुट रांद सही खेॾ साईं खे ॾुख थियो त आऊं हेॾे वॾे बादशाह जो पुट आहियां हजरत इमाम हुसैन भरे माण्हू भरी छोकरनि में मूंखे चयो त मुंहिंजे ग़ुलाम मुंहिंजो पीउ त बादशाह आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो शाम जो टाइम थियो आहे
जे वक्त में मानी ते अची वेठा हज़रत अमीर उमर सां गॾु संदसि फर्ज़ंद मानी ते आ कि बाबा अॼु हिकिड़ी तोखे दां ॾियां। बाबे फरमायो कहिड़ी? बाबा अॼु इमाम हुसैन मूंखे ॿारनि जे साम्हूं माण्हुनि जे साम्हूं भरे घिटीअ में मूंखे चयाई त असांजे ग़ुलाम जा पुट सही रांदि खेल। तव्हांखे इमाम हुसैन पंहिंजो ग़ुलाम थो सम्झे, खादिम थो सम्झे। जॾहिं हज़रत अमीर उमर इहा ॻाल्हि ॿुधी पाण फरमायो पुट को शाहिद आहे? कि बाबा शाहिद ॿिया ॿार हा बाक़ी चवे त आऊं वरी लिखराइण ॾिया पुछी आहियां। पुट अहिड़ो कमु ॿियो कहिड़ो? लिखराए हज़रत इमाम हुसैन खां त उमर उन जो ग़ुलाम आहे। वाह वाह मुंहिंजा सोना अमीर उमर तुंहिंजी सोच, तुंहिंजी आल बैत सां मोहब्बत। पाण पंहिंजे निर्णय खे मोकिलियो, देर कान थी घर घरनि में आओ। हज़रत इमाम हुसैन खे हज़रत अब्दुल्ला तो अर्ज करे त सोना अॼु तो मूंखे चयो त तूं असांजे ग़ुलाम जो छोकिरो आहीं। इहा ॻाल्हि लिखी ॾींदे? चयो हिकु दफ़ो न 100 दफ़ा लिखी ॾे, हिकिड़ो दफ़ो लिखी ॾे। कागज़ ते इमाम पाक लिखी ॾिनो त उमर असांजो ग़ुलाम आहे। जंहिं वक़्त में इहा चिठी पर्ची हज़रत अमीर उमर वटि आई आहे, तारीख़ लिखे थी त हज़रत उमर अमीर केतिरे दफ़ा त उनखे अखियुनि सां पुट हैरान थी वियो। मूं सम्झो त बाबा सज़ा ॾींदो, दलील वठी घुराईंदो, सज़ा ॾींदो। बाबा हिन चिठीअ खे अलाए केतिरो दफ़ा चुमियो ॾिनो। बाबा त मिसल क़ुरान जे चुमियो पियो ॾे हिन पर्चीअ खे। अर्ज़ कई बाबा ही छा? पाण फरमायो पुट ॿियूं ॻाल्हियूं छॾ, मुंहिंजी वसियत ॿुध। जॾहिं मां न दुनिया खे छॾे वञा, जॾहिं मुंहिंजो विसाल थी वञे, पुट ही पर्ची यादि करे पंहिंजे बाबे जे कफन में रखी छॾजां। कब्र में मूंखे ॿुधाइण सवालनि जे जवाब ॾियण जी ज़रूरत पेश न अचे। मां इमाम पाक जो ही ख़त, हीअ चिठी ही दलील तौर पर मलाइकनि खे ॾेखारींदुसि त मूंखां सबूत दलील वठण जी ज़रूरत न आहे। मूंसां दलील मौजूद आहे, जन्नती जवाननि जे सरदार जी लिखत मौजूद आहे त उमर असांजो ग़ुलाम आहे। मुझे लाइ ये दलील काफ़ी आहे, ही सबूत काफ़ी आहे। जेके जन्नती जवाननि जा सरदार हज़रत इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन लिखी ॾिनो आहे त उमर असांजो ग़ुलाम आहे। हज़रत उमर अमीर दर्स ॾिनो अहल बैत जी मोहब्बत जो। ऐं हिकु दफ़ो हज़रत मौला अली शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला अन्हु मदीने जे साईं जी महफ़िल में वेठा तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो उमर जन्नत जो चिराग, जन्नत जो ॾीओ आहे, चिराग अहले जन्नत। हज़रत अली साईं ये लफ़्ज़ ॿुधा ऐं पाण हज़रत उमर खे अची ॿुधाई। प्यारा मुसलमान भाइरो, हज़रत मौला अली शेर खुदा हज़रत अमीर उमर खे थी ॿुधायो अदा अली अदा उमर तोखे लख मुबारक हुजनि। अॼु मदीने जे मीर खां मूं ॿुधो आहे त अवां जन्नत जा ॾीआ आहियो, चिराग। हज़रत अमीर उमर अर्ज़ कयो सोना अदा अली इहा ॻाल्हि लिखी ॾींदे? तव्हां लिखी ॾींदो? जी हाँ मूं ॿुधी आहे, मां लिखी थो ॾियां। लिखी ॾिनो त उन पर्ची जे लाइ हज़रत अमीर उमर इहा वसियत कई त इहा पर्ची बि मुंहिंजे कफन में रखी छॾिजो। क़यामत जे ॾियारे मां रब खे ॾेखारियां त मुंहिंजे हिन शान जो गवाह हज़रत मौला अली आहे। मलाइकनि खे ॾेखारियां मुंहिंजे लाइ इहो सबूत काफ़ी आहे। मुंहिंजा प्यारा मालूम छो त मुस्तफ़ा जा ग़ुलाम अहल बैत जा ग़ुलाम हा।
आल बैत सां मोहब्बत करण वारा हा, इमाम हुसैन सां मोहब्बत करण वारा, इमाम हसन सां मोहब्बत करण वारा, हजरत मौला अली शेरे खुदा सां मोहब्बत करण वारा, अम्मा खातून जन्नत सां मोहब्बत करण वारा। अगर सही माना में किन मोहब्बत कई तो वे मुस्तफा जा गुलामन। या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह, मुझा महबूब मां रब भी तोखे काफी आयो। वमन इत्तबाक मिनल मोमिनीन, जेके गुलामन तुझा पेरोकारन, जेके तुझा सहाब सगोरान, ये भी तुझे ला काफी आहिनि। पर क़यामत ताईं जेके भी ईमान आणींदा उहे सब गुलाम तुझे ला काफी आहिनि। तो जेके गुलाम काफी आहिनि उन्हनि में पहिरियों नंबर सहाब सगोरान, जिन मुझे हबीब करीम सां भी मोहब्बत कई, मदीने जे ताजदार सां भी मोहब्बत फरमाई। अल्हम्दुलिल्लाह अज असांजे नौजवानन ये प्रोग्राम करे इमामन पाकन जे मोहब्बत जो सबूत ॾिनो। असां जेका हीअं मोहब्बत था कयूं इन्ही खे भी वॾो मक़ाम आ, इन्ही खे भी वॾो दर्जो आ। पर मुझा प्यारा जने मुझो सोनो इमाम आली मकाम करबला जे मैदान में आयो। करबला जे मैदान में बाराड़ी जो गोठा, बाराड़ी जी हिकड़ी माई साहबा है। उन खबर बुधी त इमाम आली मकाम पंहिंजे पाकन सां गॾु करबला जे मैदान में आयो आ। संदस पुटा हजरत वहब बिन अब्दुल्ला जंहिंजे शादीअ खे अञा थोरा ई ॾींहं गुज़रिया हा। खबर बुधाई इमाम पाक करबला में यजीदन घेराव कयो आ। यजीदन पानी बंद कयो आ, रस्ता बंद कया अथऊं। पाण पंहिंजे जवान पुट खे ऐं पंहिंजे निशार खे वठी करबला जे मैदान में पहुती आ। हजरत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अर्ज़ थी करे सोना बी ताकत मूं वटि कान्हे का। अल्लाह साईं जे तरफ़ां हिकिड़ो पुट मिलियल आ, ही जवान आ, कमाई वारो पुट ही आ, मसे हुन जी शादी थी आ, ताज़ी शादी थी आ। सोना ॿियो कुझु कोन हो, मां अवां जे ख़िदमत में पंहिंजो जवान पुट वठी आई आहियां। अवां जा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल असुल खां आहियां। अवां जी बानी असुल खां आहियां, अवां जी बानी ये बदी बेकारी क़बूल पेशल। अवां जा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल। नसीब हिन ग़रीब जा हबीब हिन अवां जे हथ में, बणियो कनीज़क अवां जे दर जी ॾियां मुहारी क़बूल पेशल। साईं ॾियां मुहारी क़बूल पेशल। मोहब्बत वारी माई साहबा साईं जी मुरीदानी जवान पुट वठी साईं जी इमाम पाक जी खिदमत में हाज़िर। सोना पंहिंजे बचन खां अॻु में, पंहिंजे भाइटन भाणीजन खां अॻु में, पंहिंजनि ग़ुलामनि मुरीदनि खां अॻु में पंहिंजे हिन मुरीद खे पंहिंजे सिर ते क़ुर्बान फरमाए। मां जीजल मां जी दिल खुश थी वेंदी। मां उनखे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि। दिले ना शाद का गम कोई दिले ना शादी ही जाने, गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने। सही मां आया पर अज मूंखे ख़ुशी थींदी जे मुंहिंजे पुट जी क़ुर्बानी क़बूल फरमाए। इमाम पाक फरमायो भाई साहबा तुझे कमाई जो हिकड़ो ही पुटा हिक जरियो आ। मां नथो चाहियां तुझी झोली खाली थे, तुझो घर खाली थे। न मुंहिंजा साईं
न न मुझे पुट जी कुर्बानी कबूल कयो पंहिंजे पुट खे मुझे पुट खे साईं पंहिंजे गुलामी में कबूल फरमायो अवां ताही मुझो पुट जान कुर्बान करे तारीख़ में आयो आ त हज़रत इमाम पाक उन औमाई साहब जे पुट खे करबला जे मैदान में मोकिलियो चई वक्त में मुझे सुने हुसैन खां मोकिलाई हिन जी कुहार उठी बीठी पंहिंजे घोट खे चयाई ऐ मुंहिंजा घोट मूं पंहिंजी जवानी मूं पंहिंजा माइट छॾिया तुंहिंजे करे अॼु जे कॾहिं शहीद थी वए त पोइ मूंखे बि पाण सां गॾु जन्नत में वठी वञा इमाम पाक खे अर्ज़ कई सोना जे हिन जी कुर्बानी कबूल थी हिन सां गॾु मूंखे बि जन्नत में मकाम वठी ॾिजो साईं हाँ फरमाई आ हज़रत वहाब बिन अब्दुल्ला जंग में शहीद थियो चई वक्त में लाशो खणी आया कुंवार जी नज़र पई उन यकदम अल्लाह अकबर चई भाकुर पातो उन जो बि रो परवाज़ थियो रू परवाज़ थियो इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खुशखबरी ॿुधाई त हिन ॿिन्ही जी जन्नत जो ज़ामिन मां इमाम हुसैन जन्नत जा मालिक मूं हाणे हिकिड़े किताब में पढ़ियो त जॾहिं ईद जी राति इमाम पाक ॿिन्ही इमाम शहज़ादनि जा कपिड़ा कोन त हज़रत अम्मा ख़ातून जन्नत खे राति जो ॿिन्ही शहज़ादनि अर्ज़ु कयो त अम्मा असांजा कपिड़ा कोन्हे सुभाणे छा थींदो अम्मा ख़ातून जन्नत फरमायो पुट इंशाअल्लाह सुभाणे तव्हांखे उहे वॻा पाराईंदो जो दुनिया जे कंहिं हाकिम कंहिं बादशाह जे बच्चे पाता ई न पोइ राति जो दुआ घुरी मुंहिंजा मौला मुंहिंजे शहज़ादनि जे लाइ कपिड़ा मोकिल जिब्राईल अलैहिस्सलाम जन्नत में जा ॿ वॻा खणी जॾहिं मदीने शरीफ रवाना थिया हज़रत आदम अलैहिस्सलाम जे कब्र खां गुज़रजो हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमायो जिब्राईल असां जॾहिं जन्नत छॾी त असां खां उहो वॻो जन्नत जो वरितो वियो उहे कपिड़ा जन्नती असां खां वरिता हे केर जवाननि जिन जे लाइ जन्नती वॻा वञनि पिया हज़रत जिब्राईल फरमायो आदम अलैहिस्सलाम अवां जन्नत में मेहमान हा ऐं हे जन्नत जा मालिक जिन जे लाइ हे वॻा वञी रहिया यानी हजरत इमाम अली मकाम सैयदना इमाम हसन हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे मुझे महबूब जे कुलनि जा सवार अहिड़ा सबक उम्मत ॾे छॾे विया हिकु दफ़ो पाण नंढड़ा अञा नंढड़ा शहज़ादा मदीने जे साईं जा पढ़ायल मस्जिद शरीफ में नमाज जे लाइ आया त हिकिड़ो पोड़ी उमिरि वारो माण्हू वज़ू पियो करे उन वज़ू में ग़लती कई आयो शायद दीन में उम्र वडी पर उन वज़ू में गलती की हजरत इमाम हसन इमाम हुसैन वा गलती दिसी बिनी चयो त अच्छी दाढ़ी वारो आ जेकरी इए टोकी नासी शर्मिंदो थींदो दिल दुखी पवंदी सुठो ना एड़ी तरतीब बनायो जो हिन कुराड़े जी हिन पोड़ी जी दिल शिकरी न दिल न टूटे हाने जरे वो पोड़ो वज़ू करे उचो तो बई भायर करजी उन चाचे उन पोड़े के चवण लगा तवा जो वज़ू डाडो भलो आ असां के थोरो शक आ असी वज़ू ता करियो असां जो वज़ू चेक कर वडी उम्र आ तुजी मना मता असां जे वज़ू में गलती निकरी अचे जरे शहजादन वज़ू कयो ओ जिते हुन पुराणे पोड़े गलती कई उन जाए ते जरे इस्लाह कयो त पोड़ो खिली पियो मुर्की पियो पान फरमायूं तव्हां जी इस्लाह मां छा कंदुसि बल्कि अवां मुंहिंजी इस्लाह फरमायो अहिड़ी तरतीब सां जो उन वॾे जी इज़त खे मदे नज़र रखंदे त अहिड़ी तरतीब बनायूं जो उन जी दिलि खे दुख न थिए शर्मिंदो न थिए मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उहे ताना उहे दिलेर हिकु दफ़ो इमाम हसन इमाम हुसैन ॿिन्ही भाइरनि जी पाण में थोरी नाचाकी थी पई थींदो आहे वो बई हिक ॿिए जे घर न पिया वञनि इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे साईं जी महफ़िल में वेठा साईं नालो कोन कयो नालो न कयो फरमायूं असां ॿुधो आहे त ॿ भाइर पाण में नाराज़ आहिनि कुझु भाइर पाण में नाराज़ आहिनि पर आऊं तो चवां त जेको भाउ
ॿिए भाउ खे पहिरीं वञी परचाईंदो क़यामत जे ॾियारे अॻ में जन्नत में उहो अॻ में जन्नत में उहो इमाम हुसैन से खिसी आया ॿाहिरि निकिरी आया हिकिड़ो सहाबी आहे उनखे फरमाइनि था त अदा हसन खे मुंहिंजा सलाम ॾे पैगाम ॾे त इमाम हुसैन तो चवे त अच मूंखे परचाए मूंखे परचाए अकल ॾिसो सोच ॾिसजो सुभान अल्लाह दानाई सहाबी रसूल अर्ज़ कयो त सुणो इमाम हसन तव्हां खां वॾो आहे तव्हां नंढा आहियो मूंखे त सम्झ में कान थी अचे त वॾो तव्हां वटि अचे तव्हांखे परचाए अदब जे ख़िलाफ़ आहे पाण फरमायूं बिल्कुलु सही आहे अदब जे वाकई ख़िलाफ़ आहे पर मुंहिंजे नाने साईं अॼु फरमायो आहे त जेको कावड़ियल भाउ खे कावड़ियल भाउ हुन मां जेको बि पहिरीं पाल करे शपथ करे अॻ में पंहिंजे भाउ खे परचाईंदो उहो क़यामत जे ॾियारे अॻ में जन्नत में वेंदो मूं सोचियो आहे त जेकॾहिं आऊं तो इमाम हसन खे वञी परचायां त क़यामत जे ॾियारे आऊं अॻ में जन्नत में वेंदुसि मुनासिब थोरी लॻंदो त वॾो भाउ पुठियां हुजे नंढो भाउ अॻ में जन्नत में दाख़िल थिए ऐं चवां थो त वॾो अचे मूंखे परचाए त क़यामत जे ॾियारे अॻ में वॾो थी जन्नत में दाख़िल थिए पुठियां मां नंढे जी हैसियत सां जन्नत अहिड़नि शहज़ादनि जी यादि में जलसो आहे अल्लाह साईं शाल असांजे तव्हांजे मथां रहम करम फरमाए हिन पाड़े खे जिन जवाननि जलसो करायो आहे जिन बुज़ुर्गनि साथ ॾिनो आहे अल्लाह साईं सभिनी जे मथां रहम करम फरमाए सभिनी खे क़यामत जे ॾींहुं इमाम हसन हुसैन जी सिफारिश अल्लाह से इमाम पाकल शहीद करबला जे सदके हिन पाड़े के सजे मेमण गोठ के आबाद ऐं शाद फरमाए व आखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन 9 जी रात दस्तूर मुताबिक ऐं 10 जी रात 8 जी रात जेको अॻ में जामे इस्लामिया जे पासे में प्रोग्राम थींदो वो हिन साल दोस्तन वो ॿाहिरि बाज़ार में रखियो 8 जी रात इंशाअल्लाह उनमें हजरत इमाम मुस्लिम जो बयान बच्चन की शहादत बयान थी उन खां पोइ 10 रात जामे इस्लामिया में प्रोग्राम इंशाअल्लाह उनमें इमामन पाकन जो बयान थींदो जिक्र थींदो पोइ जेस ताईं ॿुधाए सघुसि उन्हनि जी शहादतूं अवांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि तव्हां सभिनी खे दावत आहे अल्लाह तबारक व तआला शाल असांखे इमामन पाकन जे सदके दीन सां मोहब्बत अता फरमाए असांखे दीन और दुनिया जी कामयाबी नसीब या नबी सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह बख्त जो अज चमके सितारो हाज़री जो थिए इशारो अची ॾिसूं मको पाक प्यारो अची ॾिसूं मदीनो शरीफ प्यारो नहीं वञे दिल तां मुझारो या नबी सलाम या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह दुआ मुख्तसर क्यों था उनका बाद में कुरान अंदाज़ी थी अब सब पंहिंजी जान ते इत्मीनान सां विहो को बि वञे न कुरान अंदाज़ी थी वञे उनका बाद तव्हांखे रब्बना तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली व लिवालिदी व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब इलाहुल आलमीन अदा वडीरे हाजी यासीन जे पाड़े जे जवान संदन बुजुर्गन जे तावन सां
शहदाए करबला रज़वानुल्लाह ताला अलैहि मजमन जी याद में ही प्रोग्राम कयो कबूल मंजूर फरमा जेको नंगर न्यास सेवा थींदो सब के बारगाह इज्जती में कबूल फरमा ए मुझा मालिक मिठा या हय्यू या पंजे मिठे महबूब जी बारगाह में कबूल फरमा सुने महबूब जा वालिदैन शरीफ आल पाक अज़वाज मुतहरात शहदाए करबला रज़वानुल्लाह ताला अलैहि मजमन की बारगाह में कबूल फरमा ताबीन तबा ताबीन जुमला सहाबा किराम ताबीन तबा ताबीन जमी मशाइख इज़ाम जमी उलमा किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात की बारगाह में ही सवाब कबूल फरमा मेमन गोठ में जाऊं बिलखुसूस रहमानी महले में जेके वॾा नंढा जवान कलम पढ़ंदड़ गुज़ारेला उन्हनि सभिनी जे रोहनि खे अॼो सवाब अता फरमा या अल्लाह पाक करबला वारे जवाननि जा दर्जात बुलंद फरमा संदन रूहानी फैज़ में इजाफो बरकत फरमा करबला वारे जवाननि जे मरकदन ते करोड़ों रहमतूं नाज़िल फरमा करबला वारे जवाननि जी तवज्जो अॼु असां ग़रीबनि जे मथां फरमा इमाम हुसैन अलैहि सलाम जे सदके संदन रफ़ीक़नि जे सदके या अल्लाह असां जी अॼोकी हाज़िरी सदर बारगाह में क़बूल फरमा जन जवाननि प्रोग्राम कयो आहे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई फरमा उनजी ग़ैबी मदद फरमा या अल्लाह उन्हनि जा बेड़ा पार फरमा उन जे रिज़्क़ रोज़नि में बरकतूं रहमत अता फरमा इन्हनि जवाननि सां जिन बि तावन कयो आहे या अल्लाह दीन और दुनिया में उन्हनि सां तूं तावन फरमाए जा असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा जेके बीमार तन के शिफा अता फरमा बिलखुसूस अदा मोहम्मद यामीन साहब बीमार या अल्लाह उनके तंदुरुस्ती अता फरमा शिफा अता फरमा या अल्लाह जेके बेरोजगार के हलाल हक दी रोज़ी अता फरमा या अल्लाह हर ज़ाय बेरोजगार के रिज़्क़ में बरकत फरमा असांजे जानो माल ईमान जी हिफाजत फरमा जेड़ा असांजा पैर हुजन ओड़ा खैर हुजन इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि व सहाबिही अजमईन बिहक़्क़ि ला इलाहा